नाज़रीन, हैदराबाद के नसीम नगर थाने जी हद अब्दुल्ला माल वेझो मोटरसाइकिल ते सवार चाचे भाइटे मथां हथियारबंदनि जे हमले में नौजवान मारिजी वियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर GM चांडियो। जी GM, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद के नसीम नगर थाने जी हद अब्दुल्ला माल वेझो कोटरी की अदालत में हाज़िरी ते आयल अज़ीज़न सां मिलण लाइ शिकारपुर वासी बोर मुतासिरन ते नसीम नगर थाने जी हद में हथियारबंदनि पारां हमलो कयो वियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। इतला ते नसीम नगर पुलिस पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल करे छॾियो आहे, जिते फोती जी सुञाणप 36 वरनि जे ख़ान मोहम्मद पुट वज़ीर अली जागीरानी तौरु थी आहे, जॾहिं त मक़तूल नौजवान जो चाचो बाग अली जेको हिन सां गॾु मोटरसाइकिल ते सवार हो, सो मौजूदाने तौर ते महफ़ूज़ रहियो आहे। मारिजी वियल ख़ान मोहम्मद जे चाचे बाग अली जो चवणु आहे त असां कुझु महीना अॻु शिकारपुर मां ॿोॾ जे करे टंडे आदम लॾे आया हुआसीं। अॼु असां कोटड़ी जी अदालत में हाज़िरी ते आयल पंहिंजे अज़ीज़नि सां मिलण बैदि टंडे आदम वञी रहिया हुआसीं त नसीम नगर थाणे जी हद में कुझु हथियारबंदनि असां ते हमलो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में मुंहिंजो भाइटियो ख़ान मोहम्मद मारिजी वियो आहे, जॾहिं त ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारिस मक़दूल नौजवान जो लाश एम्बुलेंस ज़रिए शिकारपुर खणाए विया आहिनि। जी GM चांडियो, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अवां जी महिरबानी।